वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त कराचीअ जो मेयर उसूली तौर पीपल्स पार्टीअ जो थियणु घुरिजे। मेयर जी मुक़ररी जमायत इस्लामी ऐं ॿियनि जी मुशावरत सां कंदासीं। कराची समेत सिंध जी अवाम पीटीआई खे रद्द करे छॾियो आहे। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर ज़ुल्फ़कार जोखियो मूजिबि वॾे वज़ीर मुराद अली शाह भान सईदाबाद ऐं सेवण पहुतो त संदसि दौहलनि ऐं शरनाइनि सां इस्तक़बाल कयो वियो। खेसि टोपी ऐं अजरक ओढ़ाया विया। वॾे वज़ीर मुराद अली शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इमरान ख़ान क़ौमी असेंबलीअ में वापसि अचण जो फ़ैसिलो कयो आहे, पर इमरान ख़ान ॾींहं जे वक़्तु हिकिड़ो ऐं राति जे वक़्तु ॿियो फ़ैसिलो कंदो आहे। हिन चयो त असां बि चऊं था त इमरान ख़ान असेंबली में वापसि अचे। वज़ीर आज़म खे एतमाद जो वोट वठण जी ज़रूरत न आहे, छाकाणि त समूरियूं जमायतूं हिन सां गॾु आहिनि। क़ौमी असेंबली सिंध ऐं बलोचिस्तान जूं असेंबलियूं पंहिंजो मुदो पूरो कंदियूं। वॾे वज़ीर भान सईदाबाद पहुची वालदेन जी क़बर ते हाज़िरी भरे फ़ातिहा पढ़ी। वॾे वज़ीर भान सईदाबाद खां पोइ सेवण शरीफ़ पहुची कलंदर जी दरगाह ते बि हाज़िरी भरी।